औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही मुक़दमो क़ुरान पाक ऐं उन जी तफ़सीर मुतालिक़ चंद अहम ज़रूरी ॻाल्हियुनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन खे टिनि बाबनि में तक़सीम कयो वियो आहे। हिन वक़्तु असीं पहिरियों बाब पढ़ंदासीं। पहिरियों बाब क़ुरान पाक जो तारुफ़, उन जी अज़मत, फ़ज़ीलत ऐं तिलावत जे फ़ज़ाइलनि ऐं अदब वग़ैरह जे बयाननि ते मुश्तमिल आहे। क़ुरान पाक उन रब्बे करीम अज़्ज़ व जल जो बेमिसाल कलाम आहे जेको अकेलो माबूद, तन्हा ख़ालिक़, सारी काइनात जो हक़ीक़ी मालिक आहे। उहो ई तमाम जहाननि जो पालनहार ऐं पूरी काइनात जे निज़ाम खे मरबूत तरीन यानी सही अंदाज़ में हलाइण वारो आहे। दुनिया ऐं आख़िरत जी हर भलाई हक़ीक़ी तौर ते उन जे ई दस्ते कुदरत में आहे ऐं उहो ई जंहिंखे चाहींदो आहे अता कंदो आहे ऐं जंहिंखे जंहिं शइ खां महरूम करे त कंदो आहे। उहो ई जंहिंखे चाहे इज़त ॾींदो आहे ऐं जंहिंखे चाहे ज़िलत ऐं रुसवाई ॾींदो आहे। उहो ई जंहिंखे चाहे हिदायत ॾींदो आहे ऐं जंहिंखे चाहे गुमराह कंदो आहे। ऐं उन पंहिंजो ई कलाम रसूलनि जे सरदार, ॿिन्ही आलमनि जे ताजदार, हबीबे में बेमिसाल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन ते नाज़िल फ़रमायो ताकि उन जे ज़रिए पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे अल्लाह ताला ते ईमान आणण ऐं दीने हक़ जी पैरवी करण जे तरफ़ सॾनि ऐं शिरक ऐं कुफ़्र नाफ़रमानीअ जे अंजाम खां ड्रेजारीन। माण्हुनि खे कुफ़्र शिरक ऐं गुनाहनि जी ऊंदाहियुनि मां कढी इस्लाम जी रोशन ऐं सिधे रस्ते जे तरफ़ हिदायत ॾियनि ऐं उन्हनि जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में फलाहो कामरानी जूं राहूं आसान फ़रमाइनि। क़ुरान पाक जे नाज़िल थियण जी इब्तिदा रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में थी ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में आणण जो शरफ़ रूहुल अमीन हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खे हासिल थियो ऐं शबे महराज कुझु आयतूं बिला वास्ते बि अता थियूं। क़ुरान पाक खे दुनिया जी फ़सीह तरीन ज़बान यानी अरबी ज़ुबान में नाज़िल कयो वियो त जीअं माण्हू उन खे सम्झी सघनि ऐं अरब जे रहण वारनि ऐं कुरैश जे काफ़िरनि जे लाइ बाक़ी कोई उज़ुर न रहे ऐं उहे इहो न चई सघनि त असां हिन कलाम खे ॿुधी छा कंदासीं जंहिंखे असां सम्झी नथा सघूं। क़ुरान पाक खे तौरेत ऐं इंजील वांगुरु हिक ई भेरे में नाज़िल न कयो वियो पर हालात ऐं वाक़िअनि जे हिसाब सां थोरो थोरो करे तक़रीबन 23 सालनि जे अरसे में उन खे नाज़िल कयो वियो त जीअं उन जे हुकुमनि ते अमल करणु मुस्लमाननि खे ॾुखियो न थिए ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जे क़ल्बे अतहर खे मज़बूती हासिल थिए ऐं अल्लाह पाक जो पंहिंजे हबीबे करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्मत ते ही वॾो अहसान आहे। क़ुरान अज़ीम जा घणा ई इस्मे गिरामी आहिनि जेकी हिन किताब जी अज़मत ऐं शरफ़ जा दलील आहिनि। क़ुरान पाक जा 6 मशहूर नाला ही आहिनि। नंबर 1 क़ुरआन, नंबर 2 बुरहान, नंबर 3 फुरक़ान, नंबर 4 किताब, नंबर 5 मुसहफ़, नंबर 6 नूर। अल्लाह ताला जेका अज़मत ऐं शान
क़ुरान पाक खे अता कयो आहे उहो कंहिं ॿिए कलाम खे हासिल नाहे। हिते क़ुरान पाक जूं 11 अज़मतूं बयानु कजनि थियूं। नंबर 1, क़ुरान करीम में अल्लाह ताला जी वाज़े दलील ऐं उन जो नाज़िल कयल नूर आहे। इरशाद बारी ताला आहे त या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। सूरह निसा सूरह नंबर 4 आयत नंबर 174। तर्जुमो, ए इंसानो बेशक अवां वटि अवां जे पालणहार जे तरफ़ां वाज़े दलील अची चुको आहे ऐं असां अवां ॾांहुं रोशन नूर नाज़िल कयो आहे। नंबर 2, अल्लाह पाक खां अलावा कोई बि पंहिंजे तरफ़ां हिन कलाम खे बनाए नथो सघे। अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे त वमा कान हाज़ल क़ुरआन ऐं युफ्तरा मिन दूनिल्लाह वलाकिन तस्दीक़ल लज़ी बैन यदैहि व तफ़सीलल किताब ला रैब फ़ीहि मिन रब्बिल आलमीन। सूरह यूनुस सूरह नंबर 10 आयत नंबर 37। तर्जुमो, हिन क़ुरान जो ही शान नाहे त अल्लाह जे नाज़िल करण खां सवाइ कोई पंहिंजे तरफ़ां ठाहे। हा, ही पंहिंजे पहिरियों वारी किताबनि जो तस्दीक कंदड़ आहे ऐं लोहे महफ़ूज़ जो तफ़सील आहे। हिन में कोई शक नाहे। ही रब्बुल आलमीन जे तरफ़ां आहे। नंबर 3, तमाम जिन ऐं इंसान मिली करे हिक ॿिए जी मदद कंदे बि क़ुरान अज़ीम जहिड़ो कलाम नथा आणे सघनि। इरशाद बारी ताला आहे त कुल इन तमअतल इंस वल जिन अला अन यअतू बिमिस्ल हाज़ल क़ुरआन ला यअतून बिमिस्लिही वलो कान बअदुहुम लिबअदिन ज़हीरा। सूरह बनी इसराइल सूरह नंबर 17 आयत नंबर 88। तर्जुमो, चओ त जेकॾहिं सभु इंसान ऐं जिन हिन क़ुरान जहिड़ो आणण लाइ गॾु थियनि त बि उन जहिड़ो न आणींदा जेतोणीकि हिक ॿिए जी मदद कनि। नंबर 4, ही क़ुरान पाक बातिल जी पोच खां परे आहे जो उन जे वेझो कोई बातिल नथो अची सघे। जीअं अल्लाह पाक इरशाद फरमाए थो त ला यअतीहिल बातिल मिन बैन यदैहि वला मिन खल्फिही तंजीलुम मिन हकीमिन हमीद। सूरह हामीम सूरह नंबर 41 आयत नंबर 42। तर्जुमो, बातिल उन जे साम्हूं ऐं उन जे पुठियां यानी कंहिं बि तरफ़ां खां नथो अची सघे। उहो क़ुरान उन जे तरफ़ां नाज़िल कयो वियो आहे जेको हिकमत वारो तारीफ़ जे लाइक़ु आहे। नंबर 5, ही कलाम सिधो ऐं मुस्तक़ीम आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जी टेड़ाइप न आहे बल्कि निहायत मुअत्तदिल ऐं मसालिल इबाद ते मुश्तमिल किताब आहे। जीअं अल्लाह पाक इरशाद फरमायो आहे त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनज़ल अला अब्दिहिल किताब व लम यजअल लहू इवजा क़य्यिमन लियुनज़िर बअसन शदीदम मिन लदुन्हु व युबश्शिरल मुमिनीनल्लज़ीना यअमलून सालिहात अन्न लहुम अजरन हसना। सूरह कहफ सूरह नंबर 18 आयत नंबर 1 ऐं 2। तर्जुमो, तमाम तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि
जंहिं पंहिंजे बंदे ते किताब नाज़िल फरमायो ऐं उन में कोई टेड़ न रखियईं। माण्हुनि जी मसलिहतुनि खे क़ाइमु रखण वारो निहायत मुअतदिल किताब, त जीअं अल्लाह जे तरफ़ां सख़्त अज़ाब खां ॾेरारीनि ऐं सुठनि अमलनि करण वारनि मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾे त उन्हनि जे लाइ सुठो सवाबु आहे। नंबर 6, ही महफ़ूज़ किताब आहे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी का बि तब्दीली नथी थी सघे, छो जो उन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो ख़ुदि अलाह पाक खयों आहे। जीअं इरशाद बारी ताला आहे त इना नहनु नज़लनल ज़िक्र व इना लहू लहाफ़िज़ून। सूरह हजर सूरह नंबर 15 आयत नंबर 9। तर्जुमो, बेशक असां हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं बेशक असां पाण हिन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। नंबर 7, ही जामिउल उलूम किताब आहे जो अवलीन ऐं आख़िरीन जो इल्मु हिन किताब में आहे। जीअं अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, व नज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन। सूरह नहल सूरह नंबर 16 आयत नंबर 99। ऐं असां तो ते ही क़ुरान नाज़िल कयो जंहिंमें हर शइ जो रोशन बयान आहे। ऐं इरशाद फरमायईं, मा फ़रतना फ़िल किताब मिन शैइन। सूरह नाम सूरह नंबर 6 आयत नंबर 38। तर्जुमो, असां हिन किताब में कंहिं शइ जी बि का घटिताई नाहे छॾी। तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस में आहे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त किताबुल्लाह में तव्हां खां पहिरियनि जे वाक़िअनि जी ख़बर बि आहे, तव्हां खां पोइ जे वाक़िअनि जी बि ख़बर आहे ऐं तव्हां जे विच में थियण वारा फ़ैसिला बि आहिनि। तिरमिज़ी शरीफ़ हदीस नंबर 2915 यानी 2915। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त क़ुरान मजीद हर नाफ़े इल्म ते मुश्तमिल आहे, यानी उन में गुज़िरियल वाक़िअनि जूं ख़बरूं ऐं आईंदा हुजण वारनि वाक़िअनि जो इल्मु मौजूदु आहे। हर हिलालो हराम जो हुकुम उन में मज़कूर आहे ऐं उन में तमामु शयुनि जो इल्मु आहे जिन जी माण्हुनि खे पंहिंजी दीनवी ऐं दुनियावी मुआशी ऐं उखरवी मामलनि में ज़रूरत आहे। नंबर 8, ही क़ुरान उन रस्ते जे तरफ़ रहनुमाई कंदो आहे जेको सभ खां वधीक सिधो आहे। जीअं अल्लाह पाक फरमाए थो, इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम। सूरह बनी इसराइल सूरह नंबर 17 आयत नंबर 9। तर्जुमो, बेशक ही क़ुरान उहा राह ॾसींदो आहे जेका सभ खां सिधी। ही मुस्लमाननि जे लाइ हिदायत, रहमत, बिशारत, नसीहत ऐं शिफ़ा आहे। चुनांचे इरशाद बारी ताला आहे त व हुदौ व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन। सूरह नहल सूरह नंबर 16 आयत नंबर 99। ऐं मुस्लमाननि जे लाइ हिदायत, रहमत ऐं बिशारत आहे। ऐं इरशाद फरमायऊं, हाज़ा बयानुल लिन्नास व हुदौ व मौइज़तुन लिल मुत्तक़ीन। सूरह आल इमरान सूरह नंबर 3 आयत नंबर 138। तर्जुमो, ही माण्हुनि जे लाइ हिकु बयान ऐं रहनुमाई आहे ऐं परहेज़गारनि जे लाइ नसीहत आहे। ऐं अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमाए थो त वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुव शिफ़ाउन व रहमतुन लिल मुमिनीन वला यज़ीदुज़्ज़ालिमीन इल्ला ख़सारा। सूरह बनी इसराइल सूरह नंबर 17 आयत नंबर 82। तर्जुमो, ऐं असां क़ुरान में उहा शइ नाज़िल कंदा आहियूं जेका ईमान वारनि जे लाइ शिफ़ा ऐं रहमत आहे
ऐं उन सां ज़ालिमनि खे खसारो ई थींदो आहे। नंबर 10, ही ख़ासि तौर ते अहले अरब जे लाइ ऐं उमूमी तौर ते पूरी उम्मत जे लाइ अज़मत और नामवरीअ जो सबबु आहे। जीअं इरशाद बारी ताला आहे त व इन्नहू लिज़िक्रुल लक वलिक़ौमिक। सूरह ज़ुख़रुफ़ सूरह नंबर 43 आयत नंबर 44। तर्जुमो, ऐं ए हबीब, बेशक ही क़ुरान तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजी क़ौम जे लाइ अज़मत जो सबबु आहे। ऐं अॻिते इरशाद फ़रमायाईं, लक़द अंज़लना इलैकुम किताबन फ़ीहि ज़िक्रुकुम अफ़ला तअक़िलून। सूरह अंबिया सूरह नंबर 21 आयत नंबर 10। तर्जुमो, बेशक असां तुंहिंजे तरफ़ हिकु किताब नाज़िल कयो आहे जंहिंमें तुंहिंजो ज़िक्र आहे, ऐं छा तोखे अक़ुल नाहे। नंबर 11, ही इंतिहाई असर वारो किताब आहे जंहिंजे ॿुधण सां वॾनि वॾनि दिलेरनि जा क़ल्ब बि दहिलजी वेंदा आहिनि ऐं जिस्म जा वार बि उभा थी वेंदा अथनि। जीअं इरशाद रब्बानी आहे त अल्लाहु नज़ल अहसनल हदीस किताबन मुतशाबिहम मसानिय तक़शइरु मिन्हु जुलूदल लज़ीन यख़शौन रब्बहुम सुम्म तलीन जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इल्ला ज़िक्रिल्लाह ज़ालिक हुदल्लाह यहदी बिही मन यशाअ व मन युद्लिल्लाहु फमा लहू मिन हाद। सूरह ज़ुमर सूरह नंबर 39 आयत नंबर 23। तर्जुमो, अल्लाह पाक सभ खां सुठो किताब नाज़िल कयो जेको समूरो हिकु जहिड़ो आहे, बार बार पढ़ियो वेंदो आहे। उन सां उन माण्हुनि जे जिस्मनि जा वार उभा थी वेंदा आहिनि जेकी पंहिंजे रब खां डिॼनि था। पोइ उन्हनि जूं खलूं ऐं दिलियूं अल्लाह जी याद जे तरफ़ां नरम थी वेंदियूं आहिनि। हीअ अल्लाह जी हिदायत आहे। उहो जंहिंखे चाहे हिदायत ॾींदो आहे ऐं जंहिंखे चाहे गुमराह करे, उनखे कोई राह ॾेखारण वारो नाहे। अलगर्ज़ ही वॾी बरकत वारो किताब आहे। इन्हीअ जे करे सभु मुस्लमाननि खे घुरिजे त उन जी पैरवी कनि ऐं परहेज़गार थी वञनि त जीअं अल्लाह पाक उन्हनि ते रहम करे। अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो त व हाज़ा किताबुन अंज़लनाहु मुबारकुन फत्तबिऊहु वत्तकू लअल्लकुम तुरहमून। सूरह इनाम सूरह नंबर 6 आयत नंबर 155। ऐं ही क़ुरान उहो किताब आहे जंहिंखे असां नाज़िल कयो आहे त तव्हां उन जी पैरवी करियो ऐं परहेज़गार थी वञो ताकी तव्हां ते रहम कयो वञे आहे।